واجتنبوا الرجس من الأوثان واجتنبوا قول الزور. صدق الله مولانا العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम में जेके लफ्ज़ इन फ़कीर तव्हांजे सामने तिलावत कया, इन लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला ॿिनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिनो आहे, ॿिनि ॻाल्हियुनि खां मना फरमाई आहे, ॿिनि ॻाल्हियुनि खां रोकियो आहे। रब फरमाए त फज्तनिबु रिज्स मिनल अवसान, बुतनि जी पलीती खां पासे थी वञो, बुतनि जी पलीती खां पासे थी वञो। वज्तनिबु कौल ज़ूर, ऐं बचो कूड़ी गुफ्तार खां, बचो बुरी गुफ्तार खां। एक ॻाल्हि त जीअं कुझु इंसान आहिनि जेकी बुतनि खे पूॼनि था, उन्हनि खे माबूद सम्झी उन्हनि जे अॻियां सिर झुकाइनि था, उन्हनि खां मुरादूं तलब कनि था, ऐं उन्हनि खे बुतनि खे पंहिंजो माबूद ऐं पंहिंजो इलाह सम्झनि था। अॼु बि दुनिया में लखें बल्कि करोड़े माण्हू अहिड़ा आहिनि जेकी हिकु अल्लाह जी ज़ात खां आशना कोन्हनि, रब खे कोन था पूॼनि, बुतनि खे पूॼनि था। वॾा वॾा डॉक्टर, प्रोफेसर, दानिश्वर, पढ़िया लिखिया, PhD होल्डर बुतनि खे पूॼनि था। अजीब ॻाल्हि आहे त पंहिंजे हथ सां मूर्तियूं ठाहे वरी चवंदा इहे असांजी मुराद पूरी कंदा, इहे असांखे पुट ॾींदा, इहे असांखे मींहुं वसाईंदा, इहे असांजूं हाजतूं पूरियूं कंदा। इन खां वधीक ॿी का जहालत नथी थी सघे, इन खां वधीक ॿियो को अंधाइप जो कमु नथो थी सघे जो पंहिंजे हथ जी ठाहियल मूर्ति उन खे चवे थी इहा मुंहिंजी मुराद पूरी कंदो। जॾहिं त मोमिन उहो आहे जेको कंहिं बि बुत, कंहिं बि ग़ैरुल्लाह जी पूॼा न कंदो आहे, बल्कि पूॼा सिर्फ़ अल्लाह जी। हिकु अल्लाह खे पूॼणु, हिकु अल्लाह जी बंदगी करणु, इहो ईमान आहे, इहा तौहीद आहे, इहो इस्लाम। ऐं ॿी ॻाल्हि मदीने वारे साईं फरमायो त वज्तनिबु कौल ज़ूर, कूड़ी गुफ्तार खां, गंदी गुफ्तार खां, बुरी गुफ्तार खां पाण खे बचायो, कूड़ी शाहिदी खां, कूड़ी ॻाल्हि करण खां पंहिंजो पाण खे बचायो। मुसलमान ऐं मोमिन कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो, मोमिन कॾहिं बि कूड़ी शाहिदी न ॾींदो। जंहिं माण्हू कूड़ी शाहिदी ॾिनी, कूड़ी गवाही ॾिनी, हमेशह जे लाइ जहन्नम जी बाहि में साड़ो। आक़ाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे, साईं फरमायो त अला उनब्बिउकुम बिअकबरिल कबाइर, छा तव्हांखे ॿुधायां त गुनाहनि में सभिनी खां वॾे में वॾा गुनाह कहिड़ा आहिनि? तव्हांखे ॿुधायां, टे भेरा साईं फरमायो तव्हांखे ॿुधायां त वॾे में वॾा गुनाह कहिड़ा आहिनि। वरी फरमायो तव्हांखे ॿुधायां त वॾे में वॾा गुनाह कहिड़ा आहिनि। टे भेरा साईं साहबा खे मुखातिब थी फरमायो। असां वञो ॿुधायो या रसूल अल्लाह, असां कोशिशि कंदासीं कि उन खां बचूं। उहे गुनाह कहिड़ा आहिनि? मुंहिंजे आका फरमायो अल इशराक बिल्लाह, वॾे में वॾो गुनाह हुआ अल्लाह जी ज़ात सां शिरक करे, अल्लाह जी ज़ात सां शिरक करे, रब जी ज़ात सां गॾु
ॿिए खे पूॼा करणु, ॿिए खे कासियुल हाजात सम्झणु त ही मूंखे पुटु ॾींदो, को भली को पीर आहे, को बुज़ुर्ग आहे, को वली आहे, को क़ब्र वारो आहे, चए त इहो मुंहिंजी मुराद पूरी कंदो, इहो मूंखे पुटु ॾींदो, इहो मुंहिंजी मुश्किल टारींदो, इहो मूं ते मींहुं वसाईंदो, इहो शिरक आहे। जो कुछ कायनात में थे तो उनजो खालिक फाइल अल्लाह। समझो था, बे हर गुनाह जी अल्लाह वट माफ़ी आहे, पर शिरक जी अल्लाह वट माफ़ी न। मदीने वाले साईं फरमायो त वॾे में वॾो गुनाह जेका मां तव्हांखे रोकियां थो त बचो वॾो गुनाह आहे अल्लाह सां शिरक कर। ऐं ॿिए नंबर ते पाण फरमायो हुकूकुल वालिदैन, पीउ माउ जी नाफ़रमानी, पीउ माउ खे रंजाइण, अबे अमड़ खे ईज़ाइण, पीउ माउ जी दिलि ॾुखाइण, इहो वॾे में वॾो गुनाह। पहिरें नंबर ते अल्लाह सां शिरक करणु, ॿिए नंबर ते पीउ माउ खे रंजाइण। पोइ साईं फरमायो त शहादत ज़ूर, कूड़ी शाहिदी ॾियणु, कूड़ ॻाल्हाइणु, कूड़ी शाहिदी ॾियणु। अला शहादत ज़ूर व क़ौल ज़ूर वकान मुत्तक़ियन फजलस फमा ज़ाल युकर्रिरुहा हत्ता कुरना लैतहु सकत। हुज़ूर जन बयान खे टेक लॻायूं वेठा, या जेॾी महिल ॻाल्हि पे कयूं न साहब सां, टेक लॻायूं वेठा। पोइ साईं जन फरमायो त जन गुनाहनि खां तव्हांखे बचण जो मां हुकुम थो ॾियां। पहिरियों अल्लाह सां शिरक, ॿियो ॿी मां जी नाफ़रमानी। पोइ पाण फरमायूं त कूड़ी शाहिदी, कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु, कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु। साईं जन जो टेक लॻायूं वेठा त हीअं सिधा थी वेठा ऐं चवंदा रहिया कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु, कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु, चवंदा रहिया ना तादाद भेरा इहो लफ़्ज़ वरजाइनि। असां बि चवंदा असांजे दिलि में ख़्यालु थियो त लहे त हू सकत, हाणे अलाह करे त हुज़ूर ख़ामोश थिया। असां ॻाल्हि सम्झी वियासीं, पर हुज़ूर जन बार बार वरचाईंदा रहिया इन जुमिले खे त कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु वॾे में वॾो गुनाह हो। कूड़ ॻाल्हाइण, कूड़ी शाहिदी ॾियणु, यानी पंहिंजे सहाबा जे, पंहिंजे उम्मत जे ज़हन में इहा शइ विझणु पिया चाहिनि त इहा कूड़ ॻाल्हाइण या कूड़ी शाहिदी ॾियणु का मामूली गुनाह न आहे, तमामु वॾो कबीरनि में कबीरो गुनाह। अॼु माण्हू कूड़ ॻाल्हाईंदे शर्म बि नथो अचे, कूड़ी शाहिदी ॾींदे शर्म बि नथो अचे। कोर्टुनि में कूड़ियूं शाहिदियूं था ॾियनि। ऐं हींअर जेके फ़ैसिला थिया आहिनि पाकिस्तान जे कोर्टुनि में 10-10 साल सज़ाऊं ॾिनियूं अथनि, जेके मीडिया ते रिपोर्ट थी आहे उहे शाहिद कूड़ा आहिनि, कूड़ियुनि शाहिदियुनि ते। ऐं इहे जज बि अलाह जे कहर जे हेठां हूंदा आहिनि, जेके बेगुनाहनि खे सज़ाऊं ॾियनि, कूड़ियूं शाहिदियूं क़बूल कनि, कूड़ा फ़ैसिला कनि। इहे जज अल्लाह जे कोर्ट, कहारी कोर्ट में ज़रूर उन्हनि खां हिसाब थींदो। पुट ही कुर्सी, ही इक़्तिदार, ही जेका दुनिया जी इज़त आहे सिर्फ़ चंद ॾींहं आहे ऐं अॻिते अल्लाह जी कहारी दरबार में पेश थियणो आहे। जंहिं कूड़ ॻाल्हायो, जंहिं कूड़ी शाहिदी ॾिनी, इहो हमेशह जे लाइ जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। ऐं ॿी हदीस आहे सही बुखारी में, सही मुस्लिम में, हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, ज़कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कबाइर, मदीने वाले साईं कबीरन गुनाहनि जो ज़िक्र कयो। ॿुधायूं सहाबा खे वॾा वॾा कबीरा गुनाह कहिड़ा आहिनि? तो काल अशिरक बिल्लाह, वॾे में वॾो गुनाह आहे अल्लाह सां शिरक करणु। इन जहिड़ो ॿियो को दुनिया में को गुनाह एॾो वॾो न आहे जहिड़ो वॾो गुनाह आहे अल्लाह सां शिरक करणु। हुकूकुल वालिदैन, ॿिए नंबर ते पीउ माउ जी नाफ़रमानी करणु, ऐं टे नंबर ते क़त्लुन नफ्स, कंहिंखे मारणु, कंहिंजी खून रेज़ी करणु, कंहिंखे क़त्ल करणु
टे नंबर ते वॾो गुनाह इहो वक़ाल अला नबियुकुम अकबरिल कबाइर ए साहबी और छात्रों ने बुझाया त कबीरन में कबीरो गुनाह वॾनि में वॾो गुनाह कहिड़ो आहे साहबन खे ॿुधायो या रसूल अल्लाह पाण फरमायूं क़ौल ज़ूर औ क़ाल शहादत ज़ूर साईं फरमाए त कूड़ ॻाल्हाइण या फरमाए त कूड़ी शाहिदी ॾियण इहो गुनाहनि में वॾे में वॾो गुनाह छो त कूड़ ॻाल्हाइण सां या कूड़ी शाहिदी ॾियण सां कंहिंजो हक़ मरी सघे थो कंहिंखे सज़ा ईंदी कंहिंजे मिल्कियत जो मामिलो आहे वरसो तरको आहे कूड़ी शाहिदी ॾिनई हुनजो हक़ जेको हक़दार हो उनजो हक़ मारिजी वेंदो जेको हक़दार न हो उनखे उहा शइ मिली वेंदी उन कूड़ी शाहिदी जे करे बेगुनाहनि खे सज़ा मिली वेंदी ऐं गुनाहगार सज़ा खां बची वेंदा कूड़ी शाहिदी जे करे हिनजे करे मुसलमानो तव्हांखे ज़िंदगी में अगरि कॾहिं बि शाहिदी वरिती वञे त सच्ची शाहिदी ॾींदा कयो कॾहिं बि कूड़ी शाहिदी न ॾिजो अॼु मूंसां मस्जिद में वाइदो कयो त कॾहिं बि तव्हां कूड़ी शाहिदी न ॾींदा ऐं मदीने वारे साईं फरमायो इमाम अहमद बिन हंबल वजे मुस्नद में रिवायत आंदी आहे सरकार दो आलम फरमाए तो मन शहद अला मुस्लिमिन शहादतन लैस लहा बिअहल फलयतबव्वा मक़अदहु मिनन नार के मुसलमान जे मथा एड़ी शाहिदी ॾिनई जेको उहा हक़ जी ॻाल्हि न हुई ना हक़ ते शाहिदी ॾिनई कूड़ी शाहिदी ॾिनई साईं फरमाइनि था इहो शाहिद पंहिंजी जाइ जहन्नम में ठाहे इनजी जाइ किथे ठही वई जहन्नम जी बाहि जे अंदरि चंद टकनि जे लाइ चंद थोरे मफ़ाद जे लाइ पंहिंजी आख़िरत पंहिंजी आख़िरत बर्बाद करणु मुंहिंजा दोस्त इहे कॾहिं बि मोमिन बानो ईअं करे न सघंदो ऐं सुनन इब्न माजा में रिवायत आहे आका दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते लन तज़ूल कदम शाहिद ज़ूर हत्ता यूजिबल्लाहु लहुन नार जने क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जी दरबार लॻंदी रब जी कोरट लॻंदी कूड़ी शाहिदी ॾियण वारो जने अल्लाह जे साम्हूं पेश थींदो न उन जा पेर पंहिंजी जाइ तां चुरंदा न अॻे उन जे लाइ जहन्नम वारी पंहिंजी जाइ ते जॾहिं अल्लाह जे साम्हूं बीहंदो न रब पुछा कंदुसि त तो कूड़ी शाहिदी छो ॾिनी हुई पंहिंजी जाइ तां उन जा पेर चुरंदा न अॻे उन जे लाइ जहन्नम वाजिब थी चुको अल्लाह से पनाह में रखे ऐं मुंहिंजे आका फरमायो सही बुखारी जे अंदरि हदीस आहे ऐं इमाम तबरानी मजम कबीर में मजम औसत में रिवायत आंदी आहे सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते मन कतम शहादतन इज़ा तुइया इलैया कान कमन शहिद बिज़ूर तवज्जो चाहिए बस पूरे ध्यान कयो हिकड़े माण्हू खे मामले जी ख़बर हुई ॾोही केरा बेॾो केरा ख़बर हुई हीअ बनी कंहिंजी आहे कंहिंजी न आहे ख़बर हुई उनखे शाहिदी जे लाइ वॾे वॾे फ़ैसिलो वियो थाणे ते फ़ैसिलो वियो या कोर्ट में फ़ैसिलो वियो उन माण्हू खे घुरायो त बाबा ही माण्हू जेको आहे सो इन मामले जो वाक़िफ़ आहे हिनजी शाहिद आहे हिनखे ख़बर आहे पोइ हिनखे ख़्यालु थियो त शाहिदी ॾींदो त फलाणो खां कावड़जी वेंदो फलाणो माइट कावड़जी वेंदो उन जे करे उहो शाहिदी ॾियणु न वियो रख रखाणी कयईं ख़बर हुई पर शाहिदी न ॾिनई कंहिंजो हक़ मारिजी वियो कंहिंजो हक़ तारण जे लाइ हिन शाहिदी न ॾिनी साईं फरमायो त इहो बि एतिरो ई गुनहगार आहे जेतिरो कूड़ी शाहिदी ॾियण वारो हिकिड़े माण्हू कोर्ट में बि कूड़ी शाहिदी ॾिनी
उन जो तो सजा दी अजाब दो साईं फरमाए पेर में चुरंद सके वो जहन्नमी बणजी चुको हुंदो दोज़खी बणजी वेंदो यो जे पूरी शायदी पर जे शायदी पिनी ना खबर पाए वो शायदी न तो जे साईं फरमाया तो पिनी जो तो हिक जेड़ो है पूरो शायद ऐं शायदी न ॾियण वारो पिनी जो जुर्म हिक जेड़ो आहे पिनी जी सज़ा हिक जेड़ी आहे पिनी जो जहन्नम जी बाहि में जलायो अल्लाह करीम जल्ल शानो असांखे सचार बनाए ऐं सच्ची ॻाल्हि करण जी सच्ची शायदी ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेकी माण्हू सच्चूं शाहिदियूं ॾींदा आहिनि ये ख़ियाल नास है भला माण्हू कॾहिं कॾहिं शायदी ॾींदे माण्हू खे तकलीफ़ूं बि ॾाढियूं अची वेंदियूं पहिरियों थोरो कावड़जी वेंदी वॾेरो कावड़जी वेंदो पर बाबा ॻाल्हि कंदो सची कंहिंखे कावड़ लॻे को रंज रहे को राज़ी रहे मां शायदी ॾींदुसि सची इहे सॾिबा आहिनि ख़ियाल नास भला माण्हू सुठा माण्हू मदीने वारे साईं फरमाए त मुंहिंजी उम्मत जा भला माण्हू इहे आहिनि जेके सच ॻाल्हाईंदा आहिनि सचूं शायदी अल्लाह ऐं इन्हनि सचनि माण्हुनि जी जाइ जन्नत जा पास सचार माण्हू इन्हनि जी जाइ अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु पंहिंजे बेहिश्तन में ठाहे रखी आहे बस एॾो मरंदा एॾो जन्नत में दाख़िल ऐं ॿी हदीस आहे मुस्नदुल बज़ार में इमाम बज़ार हज़रत उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आंदी आहे मदीने वारे साईं इहा हिकिड़ी खूबी आहे सच ॻाल्हाइण ऐं सची शायदी ॾियण ॿी खूबी हिन हदीस में बयान थी आहे इन ख़ियार उम्मती अल्लज़ीन इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह मुंहिंजी उम्मत जा ख़ियार भला माण्हू उहे अथव जिन खे ॾिसो तव्हांखे अल्लाह यादि जिन खे ॾिसो जिन जे चेहरे खे ॾिसो तव्हांखे अल्लाह यादि दुनिया में तव्हां हलो था घुमो था पिया रोजानो बाजार में कोटड़ी में हैदराबाद में हज़ारे माण्हू था मिलनि हज़ारे माण्हू खे ॾिसो था पर के माण्हू हूंदा आहिनि जिन खे ॾिसण सां अल्लाह यादि हर माण्हू खे ॾिसण सां अल्लाह यादि न ईंदो आहे कि न जी साईं फरमाया त जे माण्हू खे तव्हां ॾिसो जंहिंजे चेहरे ते तव्हांजी नज़र पए ऐं तव्हांखे अल्लाह यादि अची वञे समझो त इहो ख़्याल इहो अल्लाह जो प्यारो बानो आहे इहो अल्लाह जो वली बानो आहे मक़बूल बानो आहे महबूब ॾिसो यादि करणु अज़ान खे यादि कजांइ माना हिकिड़ो यादि करणु आहे ॿियो विसारे छॾणु ॿई हिक ॿिए जो ज़िद आहे जेका शइ विसरियल हूंदी सा यादि न हूंदी जेका यादि हूंदी सा विसरियल न हूंदी हिकिड़े वक़्त में कंहिं शइ जी यादि बि हुजे ऐं वेसर बि हुजे ईअं थी नथो सघे तव्हां सम्झो था अल्लाह जी ज़ात अल्लाह जो ज़िक्र हिकिड़े माण्हू खे विसरियल हो यादि न हुयो पर हिकिड़े माण्हू खे ॾिठई उनखे ॾिसण सां अल्लाह अल्लाह खे न ॾिठई मस्जिद खे ॾिसो त मस्जिद यादि ईंदी मस्जिद अल्लाह जो घर आहे मुनारे खे ॾिसो मस्जिद यादि ईंदी पीउ खे ॾिसो त भई बाबो आहे ॾिसण सां सुञाणंदो मुंहिंजो बाबो आहे सम्झो था ॻाल्हि खे अल्लाह उनखे असांजो अखियूं ॾिसी नथियूं सघनि अल्लाह ताला ग़ैबुल ग़ुयूब आहे बराउल बरा ज़ात आहे रब जी उहे असांजूं अखियूं उनजो इदराक नथियूं करे सघनि पर हिकिड़ा माण्हू आहिनि हिकिड़ा इंसान आहिनि हिकिड़ा पाना आहिनि रब जा ख़ल्क़ आहिनि ॾिसो उन्हनि खे यादि मालूम थियो त इहे माण्हू आम माण्हू न आहिनि इन्हनि जो अल्लाह सां को ख़ासि तअल्लुक़ आहे
इन्हनि सां अल्लाह ताला जी का ख़ासि बात आहे जो ॾिसो इन माण्हू खे यादि अची वञे अल्लाह ऐसा फरमाईंदा त इहे मुंहिंजी उम्मत जा ख़ियार उम्मती मुंहिंजी उम्मत जा चूंडियल पसंदि कयल अल्लाह वटि प्यारा अल्लाह वटि महबूब ऐं मक़बूल माण्हू इहे आहिनि जिन खे ॾिसो तव्हांखे अल्लाह यादि सुभान अल्लाह ऐं पाण फरमायूं त इन शरार उम्मती अलमशाऊन बिन्नमीम मुंहिंजी उम्मत में इहे त भला माण्हू सुठा माण्हू ख़ियार माण्हू पसंदीदा चूंडियल माण्हू जिन खे ॾिसो तव्हांजो मुड़िया भला माण्हू केरु आहिनि जिन खे ॾिसो वरी साईं जन ॿियो पहलू ॿुधायो त बुरे में बुरा माण्हू मुंहिंजी उम्मत में केरु आहिनि पुछड़े में पुछड़ा माण्हू मुंहिंजी उम्मत जा केरु आहिनि साईं फरमायो त इन शरार उम्मती मुंहिंजी उम्मत जा शरीर तरीन पुछड़े में पुछड़ा माण्हू आहिनि अलमशाऊन बिन्नमीम जेके चुगलखोरी जे लाइ हलंदा आहिनि चुगलखोरी हितों जी ॻाल्हि हुते हुतों जी ॻाल्हि हुते हुतों जी ॻाल्हि हुते ॿिनि खे विढ़ाईंदा बिरादरियुनि में जहिड़ो विझाईंदा क़ौमुनि में जहिड़ो विझाईंदा प्यारनि खे हिक ॿिए खां धार कंदा पीउ खे पुट खां छिनंदा ज़ाल खे मुड़ुस खां धार कंदा इहे मर्द इहे औरतूं जेके चुगलखोरी जे लाइ हलनि था चुगलखोरी जे लाइ पंधु कनि था आसेकार सीड़ जी हितों कोटड़ी मजा निकितो हैदराबाद दरिया टोपी छाजे लाइ वियो चुगलखोरी जे साईं फरमायो त पुछड़े में पुछड़ा माण्हू अलगीबत अशद्दु मिन ज़िना गिला करण ज़िना खां बुरो थिए ऐं चुगलखोरी करण चुगलखोरी हितों जी ॻाल्हि हुते हुतों जी ॻाल्हि हुते करण इहो इन गिला खां बि अञा वॾो गुनाह ज़िना बुरो फैला पर ज़िना खां गिला बुरो फैला ऐं गिला खां वरी चुगलखोरी अञा बुरो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो जॾहिं मां मेराज वारी राति जन्नत में वियुसि न जन्नत जे दरवाज़े ते पहुतुसि जिब्रील गॾो बेहश्त जे दरवाज़े ते पहुतुसि त लिखियो पियो त हिन घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा जन्नत में जी अलाह ताला लिखी छॾियो आहे पंहिंजे घर में बेहश्त जे दर ते रब लिखी छॾियो आहे ॿ माण्हू जन्नत में न ईंदा कहिड़ा हिकिड़ो जेको चुगलखोरी कंदो आहे ॿियो जेको बेग़ैरत आहे बेग़ैरत जंहिंमें ग़ैरत न आहे पंहिंजे नंगनि न्याणियुनि बचनि घर जी जंहिंमें ग़ैरत न आहे जन्नत जे दर ते रब लिखी छॾियो आहे त इहो बेग़ैरत माण्हू मुंहिंजे जन्नत में दाख़िल ई न ऐं ॿियो केरु याद आहे सिंधियो जन्नत में ॿ माण्हू दाख़िल न थींदा कहिड़ा कुझु त यादि कयो न सीने ते बि लिखो न घरवारी खे वञी ॿुधाइजो माइंड ठीको खयो आहे चुगलखोरी जो कम में तो कार मांगड़ी कई सुबुह जो नाश्तो मुड़ुस वियो हलियो दुकान ते मुड़ुस वियो बनीअ ते हाणे वांती थी काॾे वेंदी सिद्धो वेंदी पाड़े वटि हुतों जी ॻाल्हि हुते हुतों जी ॻाल्हि हुते मां हिनखे ठीको ई इन गिलाखोरी जो ठीको ई चुगलखोरी जो साईं फरमायो त मां जॾहिं जहन्नम जो सैर कयो जहन्नम में ॾिठुमि त अक्सर मूंखे औरतूं नज़र आयूं जन्नत में मूंखे अक्सर करे ग़रीब मिस्कीन माण्हू नज़र आया ऐं पैसे वारा हिसाब में फाथा बीठा ऐं दोज़ख में मूंखे अक्सर औरतूं नज़र आयूं या रसूल अल्लाह छो औरतूं छो पाण फरमाए त हिकिड़ो त इहो चङे भले मर्द खे जल्दी खारे छॾींदियूं आहिनि नाशुक्री कंदियूं आहिनि चुगलखोरी कंदियूं आहिनि ॿिनि खे वेड़ाइण जूं फितना बाज़ी कंदियूं आहिनि इन जे करे अक्सर करे जहन्नम में औरतूं मूंखे नज़र आहिनि
साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत जा बुरे में बुरा माण्हू इहे अथव अलमशाऊन बिलनमीम, जेकी चुगलखोरी जहिड़ा हलंदा आहिनि, अलमुफर्रिकून बैनल अहिब्बा, ऐं ॿी उन्हनि जी बुरनि माण्हुनि जी ॿी ख़ासियत उन्हनि जी इहा आहे जो प्यारनि खे हिक ॿिए खां धार कंदा, ठहियलनि खे फिटाईंदा, बेझनि खे परे कंदा। पुट ॻाल्हि सम्झो था? ऐं इहो असर थिए थो, चुगलखोरी जो असर थिए थो। मां हिकिड़ो पंहिंजो तव्हांखे ज़ाती वाक़ियो ॿुधायां। हिकिड़ो माण्हू मुंहिंजो मुरीद बि आहे, ॾाढो प्यारो माण्हू आहे, ख़िदमत गुज़ार आहे, ॾाढो मूंखे वणंदो बि आहे। हिकिड़ो माण्हू आयो, उन फ़क़ीर जे बारे में मूंखे ॿुधायो, तव्हांजो हे मुरीद तव्हांजो आहे? मुंहिंजो हा। ॾिसी इहो हीअं 8-10 ॻाल्हियूं ॿुधायो। सच ॿुधायांव त मुंहिंजे दिलि में उन जे लाइ हिकिड़ी अहिड़ी नफ़रत पैदा थी जो मूं चयो त इन माण्हू खे वरी न ॾिसां भॼे, हुनजे ॻाल्हियुनि जो मूं ते एतिरो असरु थियो। हालांकि मुंहिंजी दिलि, अलाह जो शुक्र आहे, सॼो ॾींहुं क़ुर में हदीस में इन्हनि ॻाल्हियुनि जो असरु न वठंदो आहियां, पर हू जेका चुगलखोरी आहे उनजो असरु मूं ते पइजी वियो। पोइ साईं करीमन फरमाद, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ख़िलाफ़ को ॿुधाए थो त उन खां घुराए पुछंदा आहियो। मूं सोचियो त हिन त मूंखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, एतिरो मुंहिंजे दिलि ते पार विझी वियो आहे, परे त कोन्हे, फोन करे घुरायो मां, ही ख़बरूं ही ॻाल्हियूं इहो न ॿुधायो मां त फलाणे हीअं चयो आहे। मूं जेके हुन ॻाल्हियूं चयूं हुन मां हिकु हिकु करे पुछंदो वियुसि त ॻाल्हि हुई कोन, हुन सरासर कूड़ आहिनि, सरासर कूड़ आहिनि। नतीजो इहो निकितो त उहो जेको माण्हू जे चुगलखोरी कई न, उहो मुंहिंजे नज़रुनि में अॼु ताईं किरी पियो आहे। हुन माण्हू सां मुंहिंजी मोहबत तो पुट तव्हां बि थोरा पेरड़ा संभाले खणजो, अहिड़ा खोड़ वतन था ओड़े पाड़े आसे पासे में जाम था वतन पिया, हेॾियूं ॾाढियूं बूंदनि, तव्हांजा सॼण खेल पा थी फलाणो हीअं फलाणो हूअं फलाणो हीअं थो करे। जेको चुगलखोरी करे थो न, ॿिए जी बुराई तव्हां सां बयानु करे थो, पक ॼाणो त तव्हांजी बुराई वरी ॿियनि सां वञी करे, हिनजी आदत आहे। मस्जिद नबवी शरीफ में हुजा, नबी जो हीअं साम्हूं रोज़ो पाओ, हीअं साम्हूं ॾियारी मुबारक सुहिणे सरदार जी। हिकिड़ो पिंडी जो मुंहिंजो दोस्त आहे, रावलपिंडी जो पीर आहे, दरगाह अथसि, सो उते मूंखे मदीने शरीफ में मिलियो। पोइ वरी ॿई गॾिजी मारड़ी बि खाधीसीं ऐं कचहरी बि कईसीं। मुंहिंजो पुराणो दोस्त आहे घणे ज़माने खां वठी। मुफ़्त जो खणी आयो। ॿुधो, पोइ पीर साहिब भई मां गॾु मानी खाधीसीं, वरी कचहरी हथ हथ में ॾेई मस्जिद नबवी शरीफ में। ॿियो हिकिड़ो पीर, उहो बि माशाअल्लाह वॾी ॾाढी, उहो पीर आहे दरगाह वारो। ॿिए ॾींहुं उहो मूंखे मिलियो, हीअं साम्हूं रोज़ो पाक, हीअं ॾियारी मुबारक, मूंखे बांह में हथ विधई, चईं वो फलां फलां जो पीर साहब, वो आपका दोस्त है? हाँ वो मेरा दोस्त है। सही शुरू थी वियो, इहो हेड़ो इहो हेड़ो इहो हेड़ो, जीअं शुरू कई त बसि ईअं जीअं हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदा, ब्रेक ई न पियो हणे। मूं बांह में हथ विझी चयो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, ओ हू फलाणे दरवाज़े ते उहो बीठो आहे, वेठो आहे, हींअर बि वेठो आहे मस्जिद नबवी में, तूं हुन सां रूबरू छो नथो उहे ॻाल्हियूं करीं? मूं चयो अल ग़ीबत अशद्दु मिन ज़िना, रसूलुल्लाह जे हरम में वेही तो ज़िना खां बुरो कमु कयो।
मूंखे भी तो गुनाहगार बनायो, पाण भी तू गुनाहगार, तोखे शर्म नथो अचे? तू दरगाह जो हलाई, तू पीर आहीं, मुरीदनि खे तू इहो फैज़ ॾींदे, मुरीदनि खे तू इहा तालीम ॾींदे। मूंखे जेको आयो जो आपको हया नहीं आती, अल्लाह के रसूल के हरम में बैठे और आप ऐसी बातें कर रहे हैं। वो आदमी वहां बैठा है, दूर तो नहीं है ना। अगर आपको शिकायत है उसके साथ रूबरू क्यों नहीं बात करते? वरी दो पीर मिलियो मूंखे, असां वारा पीर बि माशाअल्लाह अल्लाह खुश करे। हीअं वेठ ओचितो मुलाक़ात थी वई, मूंखे विहारी शुरू थी वियो फलाणो फलाणो पीर फलाणो मौलवी फलाणो। साईं एतिरियूं ॻाल्हियूं कयईं, मां तकिड़ो उथियुसि, ज़मज़म शरीफ़ खणी आयुसि। मूं चयोमांसि पी जी, मूंखे रोज़ो नकली रोज़ो। मदीने वारे साईं जे हरम में वेठा आहियूं, रसूलुल्लाह जी मस्जिद नबवी आहे, हे साम्हूं अल्लाह जो रसूल वेठो आहे, हयातुन नबी वेठो आहे। मुझे ॻाल्हि ॿुध, क़ुरान में अल्लाह फरमायो आहे त भला यख्तब बअदुकुम बअदा, तव्हां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे। अयो हिकु आदुकुम मन याकुल लहम अखीहि मैता, छा तव्हां पसंदि कंदो त मुअल भाउ जो गोश्त चॿाड़े खाओ? मुअल भाउ जो गोश्त खाइण पसंदि कंदो? फखरी तुम तव्हांखे ॾुखियो लॻंदो, पसंदि न ईंदो, कीअं मुअल भाउ जो गोश्त खाईंदो? मुंहिंजो तूं ज़मज़म पाक पाणी उहो तूं नथो पी त तोखे रोज़ो आहे, ऐं मुअल भाउ जो गोश्त वेही खाधो अथई मुंहिंजे साम्हूं, मां तोखे छा ॿुधायां? केतिरनि पीरनि जी तो गिला कई आहे, केतिरनि आलिमनि केतिरनि मुफ्तियुनि जी तो गिला कई आहे, कहिड़ो तुंहिंजो रोज़ो आहे? इहो तूं रोज़ेदार आहीं, रसूलुल्लाह जे हरम में वेही तूं पीर आहीं। हाणे मूंखे ॾिसंदो आहियां परे पासो वठी वरी न मिले। ये असांजी हालत आहे। साईं फरमाइनि था त शिरार उम्मती, मुंहिंजी उम्मत में बुरे में बुरा माण्हू उहे अथव अलमशाऊन बिन्नमीम, जेके चुगलखोरी जे लाइ हलनि था, अलमुफर्रिकून बैनल अहिब्बा, ऐं जेकी प्यारनि जी हिक ॿिए में जुदाई था कनि, प्यारनि खे हिक ॿिए खां धार था कनि, दोस्तनि खे दोस्तनि खां छिननि था, चुगलखोरी जे ज़रिए, बदकलामी जे ज़रिए, ज़हन ते बुरा असर विझण जे ज़रिए प्यारनि खे हिक ॿिए खां छिननि था। ज़ाल मुड़ुस खां धार कनि, भाउ खां धार कनि, पीउ पुट खां छिनी धार कनि। साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में बुरे में बुरा माण्हू कीअं? सोने हबीब फरमायो, मदीने वाले साईं फरमायो, सयती ज़मानुन अला उम्मती यफ़िरून मिनल उलमा वल फुक़हा, अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो जो माण्हू आलिमनि खां फ़क़ीहनि खां परे हटंदा, भॼंदा, उन्हनि खां परे हटंदा। छो त आलिम हक़ सच चवंदो, आलिम नेकी जी ॻाल्हि चवंदो, फ़क़ीह उनखे सुठो मसालो सेखारींदो। साईं फरमायो त इहो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो जो माण्हू आलिमनि खां फ़क़ीहनि खां परे भॼंदा, फयब्तलीहुम बिसलास, उन्हनि खे अल्लाह ताला टिनि ॻाल्हियुनि में मुब्तला कंदा। जेके आलिमनि खां नफ़रत कंदा न, आलिमनि खां परे भॼंदा न, आलिमनि जूं गिलाऊं कंदा न, उन्हनि खे रब टिनि ॻाल्हियुनि में मुब्तला कंदा। कहिड़ियूं? युरफ़उल बरका अन कसबिहिम, उन्हनि जे कारोबार मां बरकत रखजी, लख कमाए पूरी न पवंदी, रिस्क मजा बरकत खजी वेंदी। ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाए त उन्हनि जे मथां ज़ालिम बादशाह मुसलत कया वेंदा, ज़ालिम हुकुमरान उन्हनि जे मथां मुसलत कया वेंदा। ऐं टी ॻाल्हि जेका सख़्त ख़तरनाक आहे, ॾाढी ख़तरनाक आहे, तमामु बुरी ॻाल्हि आहे। टी ॻाल्हि जेके आलिमनि खां फ़क़ीहनि खां नफ़रत कनि था, उन्हनि खे टी ॻाल्हि ॿुधंदो त तव्हांजी दिलि ॾकी वेंदी।
अल्लाह करीम शान पनाह में रखे। सही फरमाता वो यखरुजून मिन दुनिया बिगैर ईमान, जने दुनिया में बींदा तो बिना ईमान के बेईमान थी। सजी जिंदगी नमाजूं पढ़ी रोजा रखी पर आलमन सा बुग़्ज़ मरदो बेईमान थी मरदो ईमान सा खात्मो न थींदुसि कलमो नसीब न थींदुसि। इन जो मौत जेको आहे सो ईमान जी राह ते अल्लाह करीम जल्ल शान असांखे बुरनि राहनि खां बचाए, बुरनि कमनि खां बचाए, मदीने वाले साईं जे सदके रब असांखे सुठे रस्ते ते हलाए, उहा वाट वठाए जंहिंमें अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब राज़ी थिए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम ونفعني وإياكم بما فيه من الآيات والذكر الحكيم। أقول قولي هذا أستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم. Allah Allah